Hello, Assalamualaikum, good evening and welcome to रंगन भरी शाम with me किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो ऐं मूंखे उमेद आहे त तव्हां सर्दी खे इंजॉय कंदा हूंदा। जी हा, जीअं पोएं हफ़्ते खां जेको आहे मींहुं वसियो ऐं उन खां पोइ जेको साइबेरियन हवाऊं जिन खे असां क्वेटा जी हवाऊं चवंदा आहियूं त उहे लॻणु शुरू थी वियूं। त उन खां पोइ जेको आहे कराची खे लॻे थो कंहिं डीप फ्रीज़र में रखी छॾियो आहे। बिल्कुलु इहा ई कंडीशन आहे कराची वारनि जी। हूअं त चवंदा आहिनि त हिते सियारो कोन थो अचे, सियारो कोन थो अचे, ऐं जॾहिं सियारो आयो आहे त हाणे गर्मी खे यादि करे रहिया आहिनि। छो त ज़ाहिर आहे असां हिकिड़े टेम्परेचर में आदी थी विया आहियूं। वरी जो हिकदमि थधिकार पवे थो ऐं सियारो जॾहिं इलाही शिदत इख़्तियार करे थो त पोइ थोरो प्रॉब्लम बि थिए थो। ऐं कराची जी जेका थधि आहे न उहा डायरेक्ट तव्हांखे हिट कंदी आहे हॾनि में, ऐं उहा एतिरे हद ताईं तव्हांखे जेको आहे अजीब करे छॾींदी आहे जो तव्हां उथण वेहण खां जेको आहे न अजीब थी वेंदा आहियो सफ़ा। सुबुह सुबुह जो त लिटरली असांजे जेको आहे न हॾनि मां कट 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 जी आवाज़ ईंदी आहे, उथी न सघिबो आहे। इन जा रीज़न्स असां अॼु पुछंदासीं पंहिंजे डॉक्टर्स खां जेके असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। बट थोरी देरि में इहे कॉज़िस मुंहिंजो जेको हिकिड़ो मां जेका हिकिड़ी शइ पढ़ी बि आहे, ॿुधी बि आहे, त उहो शायदि इन जे करे बि थींदो आहे त हिकिड़ो एक्सरसाइज़ कोन था कयूं, ॿियो पाणी जी कमी हूंदी आहे, पाणी कोन था पियूं सियारे में असां, त उन जे करे बि शायदि इहे शयूं थींदियूं आहिनि। बट तव्हां पंहिंजो पाण खे गरम रखो, गरम कपिड़ा पायो ऐं हरू भरू जेको आहे टार्ज़न थियण जी ज़रूरत कोन्हे का। त असांखे बसि इंजॉय करिणो आहे, त असांखे गरम कपिड़ा न आहिनि पाइणा, जुराब न आहिनि पाइणा, जैकेट न आहे पाइणो, मफलर न आहे पाइणो, टोपियूं न आहिनि पाइणियूं, पायो, सभु पायो। ही मौसम हूंदो आहे जंहिंमें तव्हां हर क़िस्म जी ड्रेसिंग कंदा आहियो त तव्हांखे मज़ो बि ईंदो आहे ऐं इंजॉय बि कंदा आहियो। इन ई करे त मां चवंदी आहियां त सियारे में तव्हांजो हिकिड़ो त तव्हां औरतूं स्पेशली जेके असांजी फीमेल्स आहिनि, जहिड़े क़िस्म जी ड्रेसिंग कनि, चाहे मेल्स हुजनि, कहिड़े क़िस्म जी बि ड्रेसिंग कनि, ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। ऐं ॿियो मेकअप स्पेशली जेके असांजी भेनरूं आहिनि मेकअप कंदियूं आहिनि, त मेकअप बि तव्हांजो 8 कलाकनि खां मथे स्टे कंदो आहे। न त गर्मियुनि में इहो आहे त कलाक जे अंदरि जेको आहे न तव्हांजो मेकअप ख़राबु थियणु शुरू थी वेंदो आहे। ऐं जॾहिं मां वाक़ई इहा ॻाल्हि 100% सही थी चवां पई, छो जो मां जॾहिं ऑफिस में हिते ईंदी आहियां और ऐं जीअं शो जे लाइ मां तयारु थींदी आहियां, रोज़ मां घरु वेंदी आहियां, मुंहिंजो मेकअप एॾो फ्रेश हूंदो आहे, मुंहिंजी दिलि न चवंदी आहे त मां हिनखे रिमूव कयां, पर ज़ाहिर आहे रिमूव करिणो थो पवे पियो, न त स्किन जो बि जेको आहे न हिकिड़ो टेंशन हूंदो आहे त स्किन न ख़राबु थी वञे। इन जे करे जेको आहे जेतिरो जल्दी थी वञे मेकअप तव्हां वॉश करे छॾींदा कयो, उनखे हरू भरू फेस ते न छॾींदा कयो। उन खां अलावा जीअं तव्हांखे मां ॿुधायां त पोयों सिलसिलो जेको बरसाती हुयो, अॼु खां वठी हिकिड़ो ॿियो सिलसिलो जेको आहे ईरान खां दाख़िल थी रहियो आहे बलूचिस्तान में। ऐं अॼु शाम खां वठी जीअं तव्हां सुबुह सुबुह हल्को हल्को झुड़ बि ॾिठो आहे, हींअर बि इनफैक्ट झुड़ आहे, वरी उस निकिरे थी, वरी झुड़ आहे, वरी उस निकिरे थी। त इहो जेको मौसमु आहे थोरो ईअं ई रहंदो 2-3 ॾींहं। 28 जनवरी ताईं इहो मौसमु तव्हांखे ईअं ई मिलंदो। किथे किथे तव्हांखे हल्की हल्की बूंदाबांदी बि मिली सघे थी, ऐं आउटस्कट एरियाज़ जेके आहिनि उते तव्हांखे थी सघे थो अञा थोरी वधीक बरसाति मिली सघे थी, जंहिंजी वजह सां ही मौसमु तव्हांखे थधो ई मिलंदो। ऐं जेके हवाऊं जेके आहिनि उहे हींअर तव्हांखे मिलनि थियूं सिंध जे तरफ़ां अंदरां खां, त इहे जेके हवाऊं आहिनि इन्हनि जी शिदत बि इहा ई बरक़रार रहंदी। ही सॼो हफ़्तो तव्हांजो जेको आहे थधो रहंदो, हवाऊं बि रहंदियूं ऐं एहतियात बि तमामु घणो करिणो आहे तव्हांखे। मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त असांजे नॉर्दर्न एरियाज़ में काफ़ी हद ताईं रोड ब्लॉक थी विया आहिनि, चाहे तव्हांजो नथिया गली हुजे, चाहे तव्हांजो जेको आहे पंहिंजो मरी हुजे, मरी में तमामु घणी स्नोफॉल थी आहे कल्ह 3 ॾींहं, नथिया गली में तमामु घणी थी आहे, गॾोगॾु बरसाति बि थी रही आहे। सो जॾहिं बि तव्हां वञो था, जेके स्पेशली सयाह जेके असांजा आहिनि, तव्हां नॉर्दर्न एरिया प्लान कयो था त तमामु घणो एहतियात कयो, छो जो रोड रस्ता बि बंदि थी विया आहिनि स्नोफॉल जे करे, ऐं इलाही हद खां वधीक स्नो पइजी वई आहे। जेके गाॾियूं जेके आहिनि बर्फ़ जी चादर में ढकिजी चुकियूं आहिनि, उते माण्हू परेशान आहिनि, न उते बिजली आहे न गैस आहे।
ऐं नई वरी उन्हनि खे खाधे पीते जो सामान थो मिले। जेका बि शइ उते होटल्स में मौजूदु हुई उहे ख़तमु थी चुकियूं आहिनि। माण्हू हींअर परेशान आहिनि। रेस्क्यू ऑपरेशन्स लॻा पिया आहिनि उते, शुरू थी विया आहिनि। असांजी आर्मी उते पहुची वई आहे ऐं असांजा जेके उतां जा मुक़ामी जेके पुलिस वारा जेके आहिनि उहे बि उते पहुची विया आहिनि। कुझु माण्हुनि खे खाधे पीते जो सामान बि ॾिनो अथनि ऐं कोशिशि इहा ई आहे त उन्हनि खां जल्द उतां कढियो वञे। त इन करे जॾहिं बि वञो था नॉर्दर्न एरिया त तमामु घणो एहतियात कयो ऐं ख़ासि करे स्नोफॉल ॾिसणी आहे त तव्हां उन टाइम वञो जिथे हल्की हल्की स्नोफॉल आहे। हीअ जेके पीक सीज़न्स हूंदा आहिनि इन में वञणु बेवकूफ़ी हूंदी आहे। त तव्हां ॿारनि बच्चनि सां गॾु वञो था, ख़ुदा न ख़ास्ता किथे फासी पओ, एमरजेंसी थी वञे त इहो बि नुक़सानु आहे। सो तमामु घणो एहतियात कयो ऐं हिन मौसम खे बि इंजॉय कयो। असां वटि अॼु जेको डॉक्टर्स हिते मौजूदु आहिनि मां तव्हांखे ॿुधाईंदसि, उन्हनि सां अॼु डिस्कस कंदासीं थधे मौसम जे हवाले सां, ओबेसिटी ते बि ॻाल्हाईंदासीं, डायबिटीज़ ते बि ॻाल्हाईंदासीं, खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके अॼु असां पंहिंजे शो में डिस्कस कंदासीं। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, नंबर मुंहिंजी स्क्रीन ते अची रहियो आहे। सो सभिनि खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असां सां गॾु जेको मौजूदु आहिनि डॉक्टर अयाज़ शेख साहब, कंसल्टेंट एंडोक्रिनोलॉजिस्ट, डायबिटोलॉजिस्ट, ऐं उन्हनि सां जेके असां टॉपिक डिस्कस कंदासीं ओबेसिटी यानी जेको मोटापो जेको थिए थो, जेका चर्बी चढ़ी थी वञे पई उन जे हवाले सां, उन जा जेके रिएक्शन्स आहिनि उन जे हवाले सां असां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम जी मैडम, ठीकु आहियो? ठीकु ठाक, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्लाह। उन खां अलावा असां सां गॾु डॉक्टर फिरोज़ महर साहब मौजूदु आहिनि जेके कंसल्टेंट यूरोलॉजिस्ट ऐं एंड्रोलॉजिस्ट आहिनि, जेके डिप्यूटी मेडिकल सुप्रिंटेंडेंट सिंध गवर्नमेंट लियारी जनरल हॉस्पिटल कराची। सो उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। उन खां अलावा असां सां गॾु सिंगर बि मौजूदु आहिनि, रियाज़ अली शेख, उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? तव्हां ख़ुशि हो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां जी। डॉक्टर साहब तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह साईं जा अहसान, फर्स्ट क्लास। ऐं ॾाढो अफ़सोस बि थियो, मां हिते जेको आहे पंहिंजे व्यूवर्स खे ॿुधाइणु चाहींदसि त डॉक्टर साहब जी वालदा जो इंतकाल थी वियो आहे हाणे 10-15 ॾींहं पहिरियां। सो अल्लाह साईं तव्हां सभिनीनि खे फैमिली मेंबर्स खे सब्र अता करे, असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं आंटी जी मग़फ़िरत करे अल्लाह साईं। काफ़ी ॾुख थियो ॿुधी करे। डॉक्टर साहब एंडोक्रोलॉजिस्ट केरु आहे ऐं हिन जो छा मक़सदु आहे? ॾिसो, एंडोक्राइनोलॉजिस्ट अ डॉक्टर हू डील्स द हार्मोन्स डिजीज़िस न, माना जेके बि असांजे बॉडी जे अंदरि माना जेके हार्मोन्स आहिनि त उन जी जेके बि माना पेचीदगियूं आहिनि, जंहिंजा मसइला उन्हनि जे करे थियनि था, जीअं डायबिटीज़ थी वई, इनफर्टिलिटी थी वई, PCOS थी वियो, थायराइड डिज़ीज़ थी वई, जेके अॼुकल्ह कॉमन माना आहिनि, इन्हनि सभिनी जो जेको ट्रीटमेंट कंदो आहे न उन डॉक्टर खे असां माना जेको एंडोक्राइनोलॉजिस्ट चवंदा आहियूं। ठीकु आहे न। मेजॉरिटी अॼुकल्ह जेकी माना हिन में अची थी वञनि, असांजी डायबिटीज़ आहे, तव्हांजी माना थायराइड डिज़ीज़िस आहिनि, PCOS आहिनि, इनफर्टिलिटीज़ आहिनि, माना इहे इशू जेको हूंदा आहिनि असां हिनखे माना डील कंदा आहियूं। अच्छा, जीअं फर्टिलिटी इनफर्टिलिटी जी तव्हां ॻाल्हि था कयो त छा इहो ॿिनी मेल फीमेल जा इशूज़ हूंदा जी आहिनि? हा, ॿिनी जा माना ॿिनी जे जेकॾहिं हार्मोनल माना इम्बैलेंसिस आहिनि त इहे माना मसइला ॿिनी में मेल फीमेल ॿिनी में माना थी सघनि था। अच्छा अच्छा, मां इहो बि ॿुधो आहे त जॾहिं PCOS वग़ैरह थिए थो या थायराइड अगरि थिए थो त उन फीमेल खे प्रेगनेंसी में बि काफ़ी कॉम्प्लिकेशंस थींदियूं आहिनि, कंसीव करण में बि इशूज़ थींदा आहिनि। ॾिसो, मां जीअं हाणे रेंज आहे न, हाणे असांजा माना मोस्टली जॾहिं माना कोई लेडी ईंदी आहे त डॉक्टर साहिबु असांखे 3-4 साल थी विया आहिनि, असांजी मां कंसीव नथी करे सघां, ठीकु आहे न। त असां जॾहिं माना रूल आउट कंदा आहियूं त हुन में माना जेको आहे न माना थायराइड हुनजो TSH लेवल जेकी हूंदी आहे न माना इलाही हाई, कंहिंजी 40, 50, 60, 70 ते बि हली वेंदी आहे। ठीकु आहे न। असांखे माना कंसीव करण जे लाइ घटि में घटि बि जेका TSH माना थायराइड स्टिमुलेटिंग हार्मोन हूंदो आहे उहो असांखे माना एटलीस्ट माना 3 हुजणु खपे त हा तव्हां माना जो करे हुनखे माना करे सघे थो, या 2.5 TSH आहे त देन यू कैन कंसीव। जेकॾहिं नथा कयो त पोइ तव्हांजी माना ॾिसो जेको थायराइड आहे न उहो माना हिकिड़ो ईअं सम्झो त माना ट्रांसफार्मर आहे, जेको असांजे गले में हिकिड़ो बटरफ्लाई शेप माना जेको ग्लैंड हूंदो आहे, माना जीअं असांजे पाड़े में काई बि कोई ट्रांसफार्मर जेकॾहिं कोई सड़ी थो वञे या हुनजी तार काई डिस्टर्ब थिए थी त ओड़े पाड़े जी माना कंहिं गलियुनि में माना लाइट जी सप्लाई माना धरम भरम थी वेंदी आहे न। त सेम एग्ज़ैक्टली दिस इज़ हैपनिंग विद द थायराइड इशूज़ न। जेके तव्हांजे थायराइड जे अंदरि कोई इशू आहे त उहो तव्हांजी सॼी सप्लाई मेटाबॉलिज़म सॼो तव्हांजो माना डिस्टर्ब करे छॾींदो। अच्छा, हिन में 2 क़िस्म थियनि था, हाइपो ऐं हाइपर। जी हा। त उन जा छा सिम्टम्स हूंदा आहिनि? हाणे ॾिसो न, हिकिड़े खे माना माण्हू चवंदा आहिनि भई हिकिड़ो यानी कि मोटापे वाला थायराइड और एक पतला होने वाला थायराइड, ठीकु आहे न। मोटापे में जेको न हाइपोथायराइडिज़म जेको हूंदो आहे न
उन में तव्हांजो माना हिकु त वज़न वधी वेंदो आहे उनजो हाइपो में, ठीकु आहे न। ऐं उनजो प्लस माण्हुनि जा वार किरण शुरू थी वेंदा आहिनि, उन में तव्हांखे कंसीव करण में इशूज़ थी सघनि था पिया। ऐं तव्हांखे थधि लॻंदी ॾाढी, तव्हांजा पेर माना एॾा थधा थी वेंदा, तव्हां चवंदा त भला कोई बर्फ़ लॻी वई आहे माना। ऐं उनखे बि माना जेको आहे न माना इन क़िस्म जूं माना जेके साइन सिम्टम्स ईंदा आहिनि। जेको हाइपरथोराइडिज़म हूंदो आहे उन में वरी जेको पेशेंट हूंदो आहे न उहो माना कमज़ोर थींदो वेंदो आहे, सनो थींदो आहे। पहिरियों हाइपो ॿुधायो तव्हांखे, हाइपोथायराइडिज़म, ठीकु आहे न। उन में माना जेकी असांजी थायरोक्सिन हूंदी आहे माना उहा उनजी माना सप्लाई घटिजी वेंदी आहे, ठीकु आहे। ऐं जेको हाइपरथोराइडिज़म आहे उन में तव्हांजी माना कमज़ोरी पेशेंट जेको ॾिसंदा त तव्हां माना ईअं बिल्कुलु ॾुबरो थी वेंदो न त माण्हू। ऐं इहा मोस्टली ज़्यादातर फीमेल्स में माना जेके आहिनि बीमारी माना ॾिठी वई आहे, पर कुझु केसिस अॼुकल्ह मेल में बि अचनि था पिया, पर ज़्यादातर फीमेल्स जी जेका आहे बीमारी हूंदी आहे, ठीकु आहे न। ऐं उनखे वरी गरमाइश ॾाढी थींदी आहे, हथ हुनजा ॾकंदा आहिनि, दिलि जी धड़कन राति जो माना जेको आहे न तेज़ थी वेंदी आहे। उन में बि माना जेके आहिनि कंसीव करण जा जेके आहिनि इशू ज़्यादा ज़ाहिर आहे फीमेल जो ई माना मसइलो आहे न। त इहे ॿ क़िस्म जेके आहिनि उन्हनि में वरी मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ आहिनि, कंहिंखे माना ग्रेव डिज़ीज़ थिए थी, कंहिंखे हाशिमोटोस डिज़ीज़ थिए थी भई, पर मेजॉरिटी जेकी आहे न इहे हाइपोथोराइडिज़म जा इहे ॿ आहिनि माना जेके आहिनि टाइप्स आहिनि। सही सही। अच्छा, ॿियो हार्मोन्स जी बेतरतीबी जेका आहे ऐं उनजो इलाज छा आहे? ॾिसो न, जेकॾहिं तव्हांखे कोई बि इशूज़ थियनि था, जीअं असां डिस्कस कईसीं, तव्हांखे माना यू शुड कंसर्न विद योर डॉक्टर, ठीकु आहे। त उनखे तव्हां ॾेखारियो त भई मूंखे एतिरा साल थिया आहिनि, मां कंसीव नथी कयां। त उहे जेके हार्मोन्स आहिनि जीअं ईस्ट्रोजन, प्रोजेस्टेरोन आहे, टेस्टोस्टेरोन आहे, ठीकु आहे न, माना प्रोलैक्टिन आहे, फोलिकुलर स्टिमुलेटिंग हार्मोन्स आहिनि, ठीकु। इहे सभिनि जी टेस्ट करायो। हिन में जेकॾहिं बि माना एलिवेशन आहे की अप एंड डाउन्स आहिनि त असां हुनजी बि माना ट्रीटमेंट ॾींदा आहियूं त जीअं बैलेंस ते अचनि माना, ठीकु आहे न। जेकॾहिं कंहिंखे PCOS आहे, अल्ट्रासाउंड कराईंदा आहियूं, पेल्विस अल्ट्रासाउंड कराईंदा आहियूं त उनजे अंदरि ॾिसंदा आहियूं जेके सिस्ट आहिनि त पहिरियों त असां कोशिशि कंदा आहियूं त उन सिस्ट वग़ैरह जी माना ट्रीटमेंट कयूं ऐं हार्मोन्स खे बैलेंस कयूं त उनजी जेकी साइकिल माना जेका आहे न प्रॉपर वे में हले त उहो अॻिते हली करे पंहिंजो फ्यूचर जो कुझु माना करे सघनि। जेसीं ताईं लेवल्स जी ख़बर न पवंदी तेसीं ताईं जेको आहे न उन खोड़ींदियूं आहिनि फीमेल्स की डॉक्टर साहिबु असांजी हीअ शइ इलाही ओबेसिटी सां गॾु। जॾहिं ओबेसिटी हूंदी आहे न, ॾिसो ओबेसिटी जेको जीअं शुरू में तव्हां कयो आहे, ओबेसिटी माना अक्यूमुलेशन ऑफ फैट, चर्बी जो माना ज़्यादा हुजण जे करे माना तव्हांजा माना खोड़ सारा मसइला तव्हांजी लाइफ में अची सघनि। फैटी लिवर, PCOS, कैंसर्स, डायबिटीज़, हाइपरटेंशन, इहे सभु बीमारियूं जेके आहिनि तव्हांजे हिकिड़े मोटापे जे करे माना जेको आहे न तव्हां सां माना सॼी ज़िंदगी में हिकु तव्हां न आहियो अफेक्टेड, उन मोटापे जे करे तव्हांजी सॼी फैमिली डिस्टर्ब आहे, ठीकु आहे न। उनजो उथणु वेहणु माना ॾिसो के के माण्हू अहिड़ा बि चवंदा 200 kg माना जेकर वज़न अलाह माफ़ी ॾे त उनजो हलणु माना जेको आहे न जंजाल हूंदो आहे त पोइ हू सिर्फ़ु पाण हद ताईं न हूंदा, उनजे घर वारा वीचारा ॾाढा डिस्टर्ब हूंदा आहिनि, ठीकु आहे न। ओबेसिटी जे कर्स माना जेका तव्हां अॼुकल्ह हिन में ॾिठो वञे। सही। डॉक्टर साहब, तव्हां खां पुछणु चाहींदसि त यूरोलॉजिस्ट केरु आहिनि ऐं इन जो छा कमु आहे? यूरोलॉजिस्ट तमामु सुठो क्वेश्चन आहे तव्हांजो। यूरोलॉजिस्ट बेसिकली सर्जन्स आहिनि ऐं यूरिनरी ट्रैक्ट इन फीमेल्स एंड यूरोजेनाइटल ट्रैक्ट इन फीमेल्स में यूरिनरी ट्रैक्ट इन मेल्स। उन में जेके बि डिज़ीज़ थियनि थियूं जंहिंजो सर्जिकली असां ट्रीटमेंट करे सघूं था ऐं काफ़ी यूरिनरी प्रॉब्लम्स आहिनि, इनफर्टिलिटी इन मेल्स आहे, सेक्शुअल प्रॉब्लम्स आहिनि, उन प्रोस्टेट आहे या कोई कैंसर आहे मसाने में, गुर्दे में स्टोन्स आहिनि, उन सभिनी जो इलाज करणु ऐं अलॉन्ग विद सर्जिकल ट्रीटमेंट करणु इहो यूरोलॉजिस्ट जो डोमेन आहे। ऐं एंड्रोलॉजिस्ट बि बेसिकली जेके सेक्शुअल हेल्थ एंड इनफर्टिलिटी इन मेल ट्रीट कंदा आहिनि उनखे एंड्रोलॉजिस्ट चयो वेंदो आहे। त पेशेंट जिन खे बि कंहिं पेशाब जी तकलीफ़ आहे, गदूद जी तकलीफ़ आहे, स्टोन जी तकलीफ़ आहे, गुर्दे जी का तकलीफ़ आहे, उनखे यूरोलॉजिस्ट सां ऐं मेल्स पर्टिकुलरली जेको इनफर्टिलिटी आहे उनखे यूरोलॉजिस्ट सां कंसल्ट करणु खपे। असांजी सोसाइटी में ॾिसो साईं जीअं फीमेल ते ॻाल्हायो, अक्सर सम्झो वेंदो आहे ॿार कोन थो थिए त फीमेल साईं, पर असांजी जेका स्टडी आहे या पेशेंट ॾिसूं था पिया मेजॉरिटी जेको आहे मेल में प्रॉब्लम्स हूंदा आहिनि ऐं 80% खां वधीक अहिड़ा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि जेके ट्रीटेबल हूंदा आहिनि ऐं टाइम ते जेको आहे उनजो इलाजु करायो वञे त उहे सही थी सघनि था। ऐं ॿियो जेको इशू हूंदो आहे त ॿार बॉय, बेबी गर्ल, इहो बि मर्द जे
ऐं हुन में आहे छाकाणि XY क्रोमोज़ोम जेके मर्द मां थींदा आहिनि, फीमेल में त XX हूंदा आहिनि, त XY मिलंदो त बॉय थींदो, XX मिलंदो त गर्ल थींदे। त टाइम ते जेको आहे सो ॾेखारियो वञे त इहे काफ़ी सारा इशूज़ हल थी सघनि था ऐं कपल्स में काफ़ी सारा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। अॼुकल्ह जेके एजुकेटेड आहिनि कपल्स उहे असां सां राब्तो कनि था ऐं काफ़ी सारा मेल जी ट्रीटमेंट थिए थी पई त उनजी ज़िंदगी बि ख़ुशगवार थी वञे ऐं टाइम ते इलाही सारा कपल्स मिठाई डॿे सां अचनि था साईं असां कंसीव कयूं। अच्छा, मुंहिंजे ख़्याल सां इहो प्रॉब्लम जेको आहे आम थी वियो आहे असांजी सोसाइटी में ऐं मुंहिंजे ख़्याल सां अॼुकल्ह जा जेके पढ़ियल लिखियल कपल्स आहिनि जे तव्हां ॻाल्हि कई त भई इन्हनि शयुनि खे सम्झनि ताईं बर वक़्तु पंहिंजी ट्रीटमेंट बि कराइनि था, ॿई कराइनि था ऐं मुंहिंजे ख़्याल सां जीअं शादी थिए थी त उन टाइम खां वठी करे ई हुननि खे डॉक्टर खे कंसल्ट करणु घुरिजे बजाए जो देरि थी वञे ऐं हिक ॿिए खे वेठा ॾोह ॾियनि त मुंहिंजे ख़्याल सां त हाणे इहो कमु थियणु घुरिजे। मुंहिंजो त ख़्यालु आहे त शादी खां पहिरियां ऑनेस्टली जेकॾहिं एजुकेटेड माण्हू आहे, अनएजुकेटेड आहे, इंसानु आहे, हुनखे अक़ुलु आहे, हुनखे ख़बर आहे त केतिरी कैपेबिलिटी आहे न आहे, इहे थोरा घणा टेस्ट जेको आहे हुअणु खपनि। ज़रूरी आहिनि। शादी थिए थी पई त तव्हां फुली प्रिपेयर्ड आहियो या ज़रूरत आहे कंहिं ट्रीटमेंट जी जेके मोस्टली ट्रीटेबल हूंदा आहिनि त उन्हनि शयुनि खे एड्रेस कजे। हींअर कुझु शादी खां पहिरियां बि जेके एजुकेटेड पेशेंट अचनि था मूं वटि ऐं हुन चयो सम्झनि था त सर हीअ प्रॉब्लम आहे, मां शादी पियो कयां, ईअं न थिए त अलहमदिल्ला उहो टाइम ते अचनि था, उनजी ट्रीटमेंट थिए थी पई। सही सही। इन खां अलावा बि इहा ज़रूरु ॻाल्हि कंदसि त जीअं इहे ट्रीटमेंट्स आहिनि जीअं कंसीव करण जा जेके बि इशूज़ आहिनि कराइनि था टेस्ट वग़ैरह त हुन में बर वक़्तु पंहिंजो इलाजु कराइजे। ईअं ई तव्हांखे जेको आहे जॾहिं शादी तव्हां फैमिलीज़ में कयो था त घणा केसिस असांखे थैलेसेमिया जा बि ॿुधण में ईंदा आहिनि, पर तव्हां किथे ॿाहिरि बि कयो था शादी त अॼु त एडवांस टेक्नोलॉजी आहे, जदीद दौरु आहे त इलाही फैमिलीज़ जेको आहे पंहिंजो थैलेसेमिया जा टेस्ट कराए पोइ शादियूं कनि था त इहो इन में का बुराई कोन्हे का। इलाही माण्हू इन्हनि शयुनि खे बुराई सम्झंदा आहिनि पर मुंहिंजे ख़्याल सां इन्हनि में का बुराई कोन्हे। सिहत सभिनीनि खां पहिरियां हूंदी आहे। जॾहिं तव्हांजी सिहत हूंदी त तव्हांजी ज़िंदगी ख़ुशगवार गुज़रंदी, न त तव्हांजी उन ज़िंदगी ऐं उन ख़ुशहाली जो को फ़ाइदो कोन्हे जो हरू भरू तव्हां पोइ हॉस्पिटल्स जा बि चकर कयो ऐं घर में बि झेड़ा हुजनि त बहितर इहो ई आहे किथे ॿाहिरि बि शादी कयो था त पाण में एतिरी म्यूचुअल अंडरस्टैंडिंग ॿिन्ही ख़ानदाननि में हुजणु घुरिजे त छोकिरे छोकिरी जो ॿिन्ही जो थैलेसेमिया जो टेस्ट लाज़मी कराइजे। भले तव्हां ॿाहिरि कंहिं ख़ानदान में कयो था तॾहिं बि ज़रूरी न आहे त ख़ानदान में आहिनि इहे केसिस ॿाहिरि बि थी सघनि था, ॿाहिरां बि तव्हांखे किथां इहो प्रॉब्लम लॻी सघे थो त इन जे करे एहतियात 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 बसि, ॿियो कुझु बि कोन्हे। असां सां गॾु हिते सिंगर बि मौजूदु आहिनि। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? अल्लाह जा एहसान करो। तबियत ठीकु आहे तव्हांजी? शुक्र अल्लाह जा एहसान था। अल्हम्दुलिल्लाह। केतिरो टाइम थियो आहे भाउ तव्हांखे ॻाईंदे? मूंखे 30-35 साल थी आहिनि। 30-35 साल थी आहिनि माशाल्लाह। पीटीवी वारो दौर बि माशाल्लाह तव्हां ॾिठो आहे। सही। कीअं लॻो पीटीवी वारो दौर? ॾाढो कमाल दौर, सुठो दौर इहो। असां पहिरियों प्रोग्राम कयोसीं समी बलोच जे। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, ॾाढो सुठो असांखे प्रोग्राम ॾिनो, ॾाढी सुठी असां सां हेल्प कई ने। पोइ हिकु कलाम मां ॻायो हुनमें। अच्छा अच्छा। हा, पोइ उन्हनि चयो धुन पंहिंजी ठाहे चयो, पोइ धुन मां पंहिंजी कंपोज़ करे। अच्छा अच्छा, कंपोज़िंग बि कंदा आहियो तव्हां? सही। पोइ उहा मां बा बुले शाह जी काफ़ी ॿुधाई। वाह वाह वाह। अॼु वरी छा ॿुधाईंदव पोइ हींअर प्रोग्राम जे स्टार्ट में? इमदाद हुसैनी जो कलाम ॿुधाईंदो। सही, ॿुधायो। कॾहिं न कॾहिं किथे न किथे मिलंदासीं, मुखड़ियुनि वांगुरु गुल बण जण खिलंदासीं खिलंदासीं खिलंदासीं
मिलंदासीं मिलंदासीं ओ हो ला 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 ओ हो ला 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 चाडोकिया में सिंधु अतिया समुद्र किनारे साझी टाणे मंचर ते जागी झरते पक आरू झरते अजे ना सुभाणे कदे न कदे किते न किते कदे न कदे किते न किते मिलंदासीं मुखड़ने वांगुर गुल बणजण लाइ खिलंदासीं मिलंदासीं खिलंदासीं मिलंदासीं हो ला 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 हो ला 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 खिलण मिलण जी आस कॾहिं बि न लाहींदासीं वक़्तु असांजे वस में हूंदो थींदो सो जो चाहींदासीं कॾहिं न कॾहिं किथे न किथे कॾहिं न कॾहिं किथे न किथे मिलंदासीं मुखड़नि वांगुर गुल बणजण लाइ खिलंदासीं मिलंदासीं खिलंदासीं मिलंदासीं ओ हो ला 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 ओ हो ला 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 इतिहासिक पन्ना हथ ते हथ रखी लिखंदासीं सिकी सभु कुझ से खारे थी सिक खाई सभु कुझु सिखंदासीं कॾहिं न कॾहिं किथे न किथे कॾहिं न कॾहिं किथे न किथे मिलंदासीं मुखड़नि वांगुर गुल बणजण लाइ खिलंदासीं मिलंदासीं खिलंदासीं मिलंदासीं हो ला 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 हो ला 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 हो ला 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 हो ला 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 वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह माशाल्लाह ही काफ़ी पुराणो गानो आहे पुराणो गानो ऐं मुंहिंजे ख़्याल में इलाहियुनि सिंगर्स हिनखे परफॉर्म कयो आहे
न न हिकिड़े बि न कयो हिकिड़े बि न कयो न कयो आहे आहे। पोइ या त इन इहा धुन उहा ई आहे जिन ते इलाही माण्हुनि ॻायो त आहे न हे धुन बि मां पाण ठाही आहे। न न उहा तव्हां त ठाही आहे हा। पर कॉपी बि त कंदा आहिनि न माण्हू हा कॉपी आहे कंहिंजी न आहे। हलो न मां उहा ॻाल्हि नथी कयां भई ॿाहिरि हाले ते वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 ॿियो तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था असांखे कॉल करे सघो था ऐं डॉक्टर साहब खां कोई सवाल जेकॾहिं करणु चाहियो था त बिल्कुलु कॉल करे सघो था सवाल अच्छा ॿी ॻाल्हि इहा त जीअं मौसमु थधो आहे हिन मौसम में चांहि जी ज़रूरत पवंदी आहे ऐं चांहि हर कोई पीअंदो आहे शौक़ीन आहिनि असांजा जेके बि भाइर भेनर आहिनि पाकिस्तानी जेके बि आहिनि चांहि जा शौक़ीन आहिनि सो चांहि हुजे जॾहिं टपाल मेज़बान त पोइ मज़ो जेको आहे डबल ट्रिपल थी वेंदो आहे टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे ऐं तव्हांजे लाइ हिकु ज़बरदस्त गेम शो खणी आयो आहे जश्न जमालो उन जा जेके ॿई होस्ट आहिनि ज़ुहेब चांडियो ऐं राजा मेमण उन्हनि सां मिलण जो तव्हांखे मौक़ो मिली सघे थो ऐं तव्हांखे उते इहो बि मौक़ो मिली सघे थो त जेके उते टिकटॉकर्स ईंदा ऐं जेके उते सिंगर्स ईंदा ऐं जेकी उते एक्टर्स ईंदा उन्हनि सां मिलण जो सेल्फी कढाइण जो बि मौक़ो मिलंदो गॾोगॾु तव्हां जेको आहे उते इंजॉय बि करे सघो था गेम्स बि खेॾी सघो था पंहिंजे माइटनि सां दोस्तनि सां गॾु अची करे तव्हांखे करिणो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त टपाल मेज़बान जो जेको पैक आहे उन ते तव्हां पंहिंजी डिटेल्स विझी भर वारे बॉक्स में विझी छॾियो ऐं क़ुरानदाज़ी में तव्हांजो नालो निकिरंदो ऐं तव्हां गेम शो जो हिसो बि थी सघो था ऐं खोड़ सारा क़ीमती इनाम बि खटे सघो था सो जल्दी कयो टपाल मेज़बान जो पैक ख़रीद कयो चांहि पियो ऐं ॿियनि खे बि पीआरियो ऐं भर वारे ड्रॉप बॉक्स में पंहिंजी डिटेल्स विझी तव्हां इंतज़ारु कयो त तव्हांजो नालो लकी ड्रॉ में ज़रूरु निकिरंदो इंशाल्लाह जी सर पियूं त ज़रूरु पर थोरी मिठी घटि हुजे इहो पोइ हाणे जेको आहे शिकायत करणी पवंदी मिठी थोरी घटि हुजे भई चांहि ज़बरदस्त आहे पर सर इहा ॻाल्हि ज़रूरु मूंखे ॿुधायो त चांहि मिठी छो पीअणु घुरिजे मिठी न असां त कॾहिं बि न चयो आहे त मिठी माना पियणु मतिलबु चांहि मां सम्झंदी आहियां त चांहि जेकॾहिं पीजे थी भले नॉर्मल मिठी हुजे वधीक मिठी शरबत करे जेके माण्हू पीअंदा आहिनि चांहि जो ज़ाइको ख़तमु थी वेंदो आहे मरी वेंदो आहे हुन में हा न न इनखे ॾिसो हिकु टेस्ट बर्ड्स जीअं हूंदा आहिनि न माण्हू हिकिड़ा यूज़ थी वेंदा आहिनि हैबिचुअल थी वेंदा आहिनि त असांखे मिठी शइ माना असांखे माना मिले उन सां हू कंफर्टेबल फील कंदा आहिनि न ठीकु आहे न पर इहे ई शयूं एक्सिस में हली करे अॻिते हली करे माना खोड़ सारी जो न बीमारियुनि खे माना जनम ॾियनि थियूं पियूं जीअं तव्हां ॾिसो था माण्हू कोई काज़ ईअं न आहे माना साइंटिफिकली तव्हां घणी मिठी शइ खाओ या घणी तव्हांखे शुगर पर उन सां एक्चुअली माना फैट्स में उहे शयूं कन्वर्ट ज़ाहिर आहे थींदियूं ओबेसिटी जनम हा ओबेसिटी थींदी आहे त उहो तव्हांखे माना जो हिकिड़ी सीरीज़ लंबी माना ठही वेंदी आहे बीमारी ओबेसिटी ते बि ईंदासीं शुगर ते बि ॻाल्हाईंदासीं सभिनि खां पहिरियां मां डॉक्टर साहब माज़रत मां डॉक्टर साहब खे टाइम ॾियणु चाहींदमि छो जो वरी हिननि जी क्लिनिक बि आहे वरी तव्हां त असां सां गॾु ई हूंदा त मां सर तव्हां खां पहिरियां इहो थायराइड ते थोरो ॻाल्हाइणु चाहींदमि त थायराइड में कहिड़ियुनि शयुनि जो एहतियात करणु घुरिजे ऐं कहिड़ो खाधो आहे जेको न खाइणु घुरिजे कहिड़ो खाधो खाइणु घुरिजे ऐं अटो कहिड़ो इस्तेमालु करणु घुरिजे ॾाढो सुठो तव्हां सवाल माना कयो आहे मैडम किरण त एक्चुअली गोभी आहे न ठीकु आहे न माना बंदि गोभी हुजे खुली गोभी हुजे सर न ईअं न चओ इहा त सभिनीनि जी फेवरेट सब्ज़ी आहे न इहा त सियारे में वणंदी आहे गोभी आहे मां ॿुधायां थो तव्हांखे मां ॿुधायां सभु त जेकी गोभी आहे न स्पेशली थायराइड बीमारियुनि जी दुश्मन आहे ठीकु आहे न नई रिसर्चिस आहियूं हाणे त माना जेकॾहिं तव्हां गोभी न खाओ बिल्कुलु ई जेकॾहिं तव्हांखे थायराइड इशू आहे उहो तव्हांजी माना उनखे अञा वधीक माना इनहेंस कंदी तव्हांजे जेकॾहिं माना इशूज़ खे ठीकु आहे तव्हां ग्लूटेन फ्री हिकु त अटो वठो ठीकु आहे न मार्केट में अवेलेबल आहे ग्लूटेन फ्री सही आहे न उहो बि तव्हांजी माना जेको आहे न थायराइड डिज़ीज़ खे इनहेंस करे थो पियो बाक़ी तव्हां जंक फूड आहे बेकरी आइटम्स आहिनि तव्हां उहे छॾे ॾियो तव्हां सब्जियूं खाओ नॉर्मली दालियूं वठो
ठीकु आहे न, त उन सां तव्हांजी माना जेको आहे न सिहत सुठी रहंदी। थायराइड जेकॾहिं तव्हांखे थायराइड इशूज़ आहिनि त वॉक कयो तव्हां, हिकु घंटो तव्हां वॉक कयो ऐं तव्हां जेतिरो पंहिंजे थायराइड जेके तव्हांजी लेवल्स आहिनि उनखे बैलेंस रखो त तव्हांजा माना जो मसइला मसाइल जेको आहे तव्हांखे माना अॻिते हली करे डिस्टर्ब न कंदा। ग्लूटेन फ्री अटो कहिड़ो आहे मतिलबु? हिकिड़ो माना ॾिसो न असांजी गंदुम आहे न माना ग्लूटेन हूंदी आहे न जेको आहे न उहे कुझु माण्हू माना जेके न एलर्जिक हूंदा आहिनि उन जेके न उनजी ग्लूटेन सां न। इलाही जीअं ॿार हूंदा आहिनि खीर हूंदा आहिनि माना जीअं माना लैक्टिक हूंदा आहिनि उनखां एलर्जिक हूंदा आहिनि ॿार खे जेके त उहो तव्हां खीर ॾींदा आहियो त माना उल्टी करे कढी छॾींदो आहे। अहिड़ी तरीक़े सां हीअ गंदुम बि जेको आहे न किन किन माण्हुनि खे स्पेशली जेके पेशेंट जेके थायराइड जा आहिनि उन्हनि सां विढ़ंदो आहे। त इन करे मार्केट में ग्लूटेन फ्री अटो तव्हांखे मिली वेंदो, तव्हां उहो जो यूज़ कयो त तव्हांजे लाइ माना जेको आहे थायराइड खे उहो वधीक माना जेको आहे न हिकिड़ो माना हिट न कंदो। सही, ठीकु आहे न। त इहे तव्हां शयूं जेकॾहिं तव्हां माना कंट्रोल कयो था पिया त तव्हांजी सिहत जी माना ॾिसो बीमारी काई बि हुजे माण्हू इलाही माण्हू जॾहिं डायबिटीज़ खे डायग्नोज़ कंदा आहिनि न त भई मूंखे हाणे शुगर थी वई आहे त चवंदा आहिनि अला साईं त मूंखे तव्हां छो इहो माना मूंखे शुगर ॾेई छॾी जेको आहे न। पर तव्हांखे शुगर मिली आहे न, तव्हां ॾिसो तव्हांजा हथ फिर त आहिनि, तव्हांखे अला साईं केॾी ॿियूं शयूं माना ॾिनियूं आहिनि। हाणे शुगर को ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ी माना उहो त न आहे जो तव्हां डायग्नोज़ थियो। हा कंहिंखे कैंसर डायग्नोज़ थिए थी त थोरी हिकिड़ी सिचुएशन अॼुकल्ह बि नई नई टेक्नोलॉजीज़ अची वियूं आहिनि। कैंसर जा पेशेंट्स बि इलाही माना लंबी ज़िंदगी सर्वाइव करे सघनि था ऐं सुठी ज़िंदगी माना गुज़ारे बि सघनि था पिया। ठीकु आहे न। पर हिते जेको आहे न माण्हू मायूस थो थी वञे त असांखे माना अला साईं असांखे ई छो माना हीअ बीमारी ॾिनी न। त ॿियूं माना तव्हांजा हर शइ जेकॾहिं सही आहे तव्हां शुगर पंहिंजी कंट्रोल में रखो। बिलीव कयो त हिकिड़े नॉर्मल माण्हू खां बि वधीक सुठी ज़िंदगी गुज़ारे सघो था इफ़ यू आर डायबिटिक। छाजे करे? छो तव्हां कंट्रोल कयो था हर शइ ते न, खाधे पीते ते परहेज़ कयो था, तव्हांखे उहे इशूज़ ई न आहिनि। ऐं हिकिड़ो आम माण्हू आहे जेको नॉर्मल माण्हू आहे हर शइ खाए थो पियो। ठीकु आहे न। ख़बर पई त माण्हू शुगर में त न मरी वियो, हार्ट अटैक में मरी वियो, स्ट्रोक थी वियो, फालिज थी वियो हुनखे। ठीकु आहे न। ऐं भई नॉर्मल जेके ॿिया माण्हू अॼुकल्ह त हाणे ॾिसो मोटापे जूं नई इंजेक्शन्स अची वियूं आहिनि वज़न घटि करण जे लाइ माना जेके ज़बरदस्त। मुंहिंजा खोड़ सारा पेशेंट्स आहिनि जेके GLP-1 असां चऊं था पिया। ठीकु आहे। त हफ़्ते में हिकु दफ़ो माना तव्हां वठो। हाणे त ओरल में बि अची वियूं आहिनि, डेली त हिकिड़ी टेबलेट वठो। सही आहे न। त तव्हांजी जेको आहे तव्हांजी घटि में घटि बि माना 15 to 20% तव्हांजो वेट रिड्यूस थी सघे थो विदिन 8 months या 1 year जे अंदरि न। सपोज़ तव्हां 100 kg आहियो, तव्हां जेकॾहिं इंजेक्शन्स लॻायो त हिकु साल जे अंदरि त तव्हांजी डायबिटीज़ बि जेको आहे न खोड़ सारा पेशेंट्स अहिड़ा आहिनि तव्हांजी डायबिटीज़ बि रिवर्स थी सघे थी। टाइप 2 डायबिटीज़ आहे ऐं माना न्यूली माना जेके 2 साल थिया आहिनि 3 साल थिया आहिनि तव्हांजी, छो जो सॼी तव्हांजी बायोलॉजी जेकी आहे न इंजेक्शन जे करे वापसि थी हली अचे। तव्हांजो वज़न घटिजी वियो, तव्हांजी जेको आहे बीमारी तव्हांजी माना ख़तमु थी वई। सही, ठीकु आहे न। ऐं हुन सां गॾु तव्हांजो ब्लड प्रेशर तव्हांजो नॉर्मल रहंदो, तव्हांखे स्ट्रोक न थी सघंदो, फालिज न थी सघंदो, तव्हांखे कैंसर न थी सघंदो, PCOS न थी सघंदो। त जेकॾहिं माण्हू उहे बि उन जा बि वरी कुझु पैरामीटर्स आहिनि। जेकॾहिं तव्हांजी फैमिली में मेडुलरी कार्सिनोमा यानी कि थायराइड जी कंहिंखे कैंसर आहे, ठीकु आहे, त उहे पेशेंट्स न वठनि। ठीकु आहे। एटलीस्ट माना हिकिड़ी कोमॉर्बिडिटी हुजे माना जेके त उहे माना हिकिड़ो BMI जेको असांजी थींदो आहे न बॉडी मास इंडेक्स, जेकॾहिं उहो 30+ आहे त उहो माण्हू वठे। ठीकु आहे न। ऐं जेके पेनक्रियाटाइटिस लबलबे जी कोई कैंसर आहे फैमिली में, ठीकु आहे न, त उहो बि नथो वठी सघे। ठीकु आहे न। इलाही माण्हू तव्हां ॾिसो न त माना ओवरवेट आहिनि, 25-26 BMI आहे त उन ते जेको आहे न माना इंजेक्शन्स वठनि था पिया। त उनजो पोइ वरी जेको आहे न फैट सां गॾु गॾु मसल्स बि लटकी पवनि था। ज़ाहिर आहे, बिल्कुलु। डॉक्टर साहब तव्हांखे सवाल करणु चाहींदसि त गुर्दे जी पथरी जे लाइ कहिड़ा इलाज आहिनि? हा, तमामु सुठो क्वेश्चन आहे तव्हांजो। गुर्दे जी पथरी जेको आहे न उनजो इलाज या ट्रीटमेंट डिपेंड थो करे कि पथरी कहिड़ी जॻह ते आहे, पथरी जी साइज़ घणी आहे ऐं पथरी जी मल्टीप्लिसिटी यानी हिकु पथरी आहे या 2-3 पथरियूं आहिनि। छाकाणि साइज़ जेको आहे जेकॾहिं 5 mm आहे या उनखां घटि आहे त उन त पाणी घणो पीओ तव्हां, लीमो पाणी पीओ तव्हां, उहो नेचुरली निकिरी वेंदी। ऐं पथरी जेकॾहिं 1 centimeter खां वधीक आहे या 5 mm खां वधीक आहे त उनजो चांस 5 mm खां वधीक 1 centimeter खां घटि उहा स्लिप थी गुर्दे नाली में ईंदी आहे, जो यूरेटर चवंदा आहियूं असां। उन में एमरजेंसी थिए, पेन थी सघे थो। हाणे हिकु त मेडिकल इलाजु आहे, हिकिड़ो एक्सपेक्टेंट थेरेपी आहे जंहिंमें पाणी घणो पीओ, इहो असां ॿुधायूं था। ऐं उनखां पोइ मेडिकल ट्रीटमेंट आहे जंहिंमें कुझु असां अल्फा ब्लॉकर ॾींदा आहियूं ऐं कुझु जीअं नोस्पा आहे रिलैक्स करण
उहा ॾींदा आहियूं त उन में नंढी साइज़ जी आहे त उहा बि निकिरी सघे थी पथरी। सही। हाणे जेकॾहिं वॾी पथरी आहे त पोइ उनजो इलाजु सर्जिकल थींदो। ऐं सर्जरी में असां वटि जेको आहे सो लेज़र ट्रीटमेंट्स आहिनि, बग़ैर चीरे जे ऑपरेशन थियनि पिया। पहिरियां त चीरो ॾेई कट करे, लॻंदो हा। हो, हींअर जेको आहे सो लेज़र बग़ैर चीरे जे चॉपी, ऑपरेशन थियनि पिया ऐं तमामु सुठा थियनि था। हिकु ॾींहं जो एडमिशन आहे, ॿिए ॾींहुं मोकल मिली थी वञे त 2-3 ॾींहंनि में मरीज़ घुमे फिरे थो पियो। त इहो आहे त कंसर्न्ड स्पेशलिस्ट सां तव्हां मिलो टाइम ते, जीअं प्रॉपर उनजी डायग्नोसिस थी सघे, प्रॉपर उनजो ट्रीटमेंट थी सघे। त छाकाणि पथरी खे तव्हां इग्नोर कयो था त पथरी वॾी थी वई, पथरी गुर्दे जो रस्तो ब्लॉक कयो, पेशाब जो रस्तो ब्लॉक थी वियो, उहो हलंदे हलंदे ऐं GP वटि वञे थो, पेन किलर हणी थो छॾे। पेन किलर लॻी वियो त पेन रेजिस्टेंट बि थी वेंदा आहिनि पेशेंट, पेन न थींदो पर पैथोलॉजी रहे थी पई। स्टोन उते ई आहे, ब्लॉक कई वेठो आहे, गुर्दो हाइड्रोनेफ्रोसिस थी वञे, सुजी थो वञे, आहिस्ता आहिस्ता गुर्दो डैमेज थो थिए पियो। त कॾहिं काफ़ी मरीज़ हूंदा आहिनि ॿिन्ही साइडनि ते पथरी हूंदियूं आहिनि ऐं असां वटि लेंड कंदा आहिनि त गुर्दा फेल आहिनि। त वक़्त ते डॉक्टर खे ॾेखारणु ऐं वक़्त ते डायग्नोसिस थियणु, वक़्त ते इलाजु थियणु, मरीज़ सेहतमंद थिए, सेहतमंद ज़िंदगी गुज़ारे। ज़बरदस्त। सर इहो ज़रूरु असांखे ॿुधायो त डॉक्टर साहब, जीअं काफ़ी माण्हू हूंदा आहिनि काई अहिड़ी शइ न खाईंदा पीअंदा आहिनि, मतिलबु बुरियुनि शयुनि खां परे रहंदा आहिनि, तॾहिं बि हुननि खे गुर्दे जी तकलीफ़ थिए त उहे छाजे करे थिए थी? न हू पान खाइनि, न छालिया खाइनि, मतिलबु न सिगरेट पीअनि, इहे जेके बि शयूं उन्हनि खां परहेज़, पोइ बि उनखे जेकॾहिं गुर्दे में पथरी थिए त उन जा रीज़न्स छा आहिनि ऐं उन में कहिड़ा अहिड़ा खाधा आहिनि जंहिंजे करे पथरी थी सघे थी? हा, हाणे असां वटि असांजो जेको बेल्ट आहे कराची खां मुल्तान ताईं, इहो स्टोन बेल्ट इनखे चवंदा आहिनि। उनजा मुख़्तलिफ़ जीअं वेदर आहे ऐं गर्मी घणी थींदी आहे, उनजे करे बि रिसर्च मुताबिक़ स्टोन डिज़ीज़ घणी पाई वई आहे। कराची खां मुल्तान ताईं जेको बेल्ट आहे, मेन शइ इहा आहे त पाणी जेको आहे असां घटि था पियूं। ठीकु आहे, नॉर्मल आहे गुर्दो त 12 गिलास घटि में घटि ॾींहं में पीअणा आहिनि। पाणी, लीमू पाणी असां आदत विझूं त हू स्टोन फॉर्मेशन खे रोकींदो। सही। ठीकु आहे, गर्मी में ॾिसो, इवन सर्दी में असां पाणी कोन था पियूं, पर सर्दी में बि त डिहाइड्रेशन थींदी आहे, बिल्कुलु थींदी आहे, पर महसूसु कोन थींदी आहे। यूरिन कंसनट्रेट थींदो, उते पार्टिकल्स ठहंदा, स्टोन फॉर्मेशन थी वेंदी। सिंपल ऐं सादो जेको सोल्यूशन आहे, पाणी जो इंटेक वधीक हुअणु खपे ज़िंदगी में। उन खां अलावा जेको मिठाण आहे, कोल्ड ड्रिंक्स आहिनि, इहे घटि करे छॾिजनि, पीअण ई न खपनि। घटि छा, ज़िंदगी में मिठाण परे भॼायो। मां चवांसि थी घटि करे छॾियो, डॉक्टर साहिबु चए थो पीअण ई न खपनि। हा बिल्कुलु, कोल्ड ड्रिंक्स त बिल्कुलु स्टिंग वग़ैरह या ॿियूं कोला जेके बि बेवरेजिस आहिनि, बिल्कुलु न पी। इहे बि तव्हां सालनि ताईं पीअंदो, उहे बि स्टोन फॉर्मेशन करे सघंदा आहिनि। प्लस जेको आहे, हिकु कोल्ड ड्रिंक में 8 चमचा शुगर हूंदी आहे, त उहा सालनि ताईं माण्हू पीए थो त पेनक्रियास बि डैमेज थिए थो, डायबिटीज़ आहे, जेकॾहिं कंट्रोल न आहे त डायबिटीज़ इटसेल्फ स्टोन फॉर्मेशन करे सघे थी। त असांखे जेको आहे मॉडिफाई करिणो पवंदो लाइफ स्टाइल। ॾिसो न, ॿाराड़ी में हूंदा हुआसीं, सादो खाईंदा हुआसीं त एतिरियूं बीमारियूं न हूंदियूं हुयूं। हाणे असीं मॉडर्न थी वियासीं त असांजो स्टाइल चेंज थी वियो, यानी कोल्ड ड्रिंक, उन खां अलावा बर्गर खाओ, तव्हां फ्राइज़ खाओ, जंक फूड्स खाओ, इहे डेफिनेटली तव्हांजी हेल्थ ते हैज़ार्डस इफेक्ट पवनि था हिननि जा। ऐं अल्टीमेटली जेको सालनि ताईं खाईंदो रहे थो त माण्हू बीमार बि थिए थो। फिज़िकल एक्टिविटी घटि आहे, त मुंहिंजो मशवरो आहे त पाणी जेको आहे गुर्दे खे जेकॾहिं पथरी खां तव्हां बचणु चाहियो था त पाणी, लीमू पाणी घणे मिक़दार में पीअंदा रहो। बोतल जेको आहे हमेशह तव्हां सां नंढी गॾु हुजे, न पाणी साफ़ु हुजे, साफ़ु पाणी शर्त आहे। ठीकु आहे न, पाणी साफ़ु न हूंदो त ॿियूं बीमारियूं घणी थींदियूं ऐं उन मां वधीक बीमारियूं थी सघनि थियूं। बिल्कुलु ईअं ई आहे बसि। ऐं छा मां इहो बि ॿुधो आहे त मसूर जी जेका दाल वधीक मिक़दार में जेकॾहिं खाईंदा त उन सां बि पथरी थींदी आहे, इहा ॻाल्हि सही आहे? उन में ॾिसो, अकेले सिर्फ़ु जेके सुबुह मंझंदि राति जे एक्सेस ऑफ एवरीथिंग इज़ पॉइज़न न। तव्हां हफ़्ते में मेन्यू आहे, हिकु दफ़ो खाओ था, उन सां पथरी कोन थींदी आहे। पर कैल्शियम कॉन्टेंट जीअं पालक आहे, पालक में कैल्शियम ऑक्ज़लेट घणो आहे, उहो घणी खाईंदो त उन सां स्टोन थींदो।
जेको सिंपल क्लासिफिकेशन आहे स्टोन्स जी, उहो कैल्शियम स्टोन, नॉन कैल्शियम स्टोन, सिंपल हिकिड़ी, ॿियूं बि इलाही घणियूं क्लासिफिकेशन आहे, टाइप्स जेके थींदियूं आहिनि। हाणे 80% कैल्शियम स्टोन्स हूंदा आहिनि, बाक़ी 20% में यूरिक एसिड स्टोन आहे, स्ट्रूवाइट आहे, या इन्फेक्शन जे करे, कुझु मेडिसिन जे करे, उहे 20%, यानी मेजॉरिटी असां वटि कैल्शियम स्टोन्स आहिनि। त हीअ जेका जीअं पालक आहे उहो बि एतिरी न खाओ जो सुबुह जो बि आहे बसि। हाँ ज़ाहिर आहे उहो बि मतिलबु महीने में 2 खां 3 दफ़ा त खाई सघिजे थी न, उहा खाई सघिजे थो, उन में कोन्ह थींदो। पर जेकॾहिं पाणी भरे हैबिट आहे तव्हांखे घणी मिक़दार में पीअण जी, त वॉश आउट करे छॾींदो। सही। त कुझु एहतियात आहे, कुझु परहेज़ आहे खाइण पीअण में, ऐं एहतियात तमामु घणो कजे, छो जो जीअं ॿाहिरियूं शयूं आहिनि, जंक फूड वग़ैरह आहे, त इहे त हूअं ई नुक़सानदेह आहिनि सिहत जे लाइ, ऐं ॿियो लाइफ स्टाइल वॾो मैटर करे थो, वॾो मैटर करे। असल में आहे ई लाइफ स्टाइल, ठीकु आहे न। जेके तव्हांजो लाइफ स्टाइल सिंपल आहे, त मां तव्हांखे ॿुधायां त माना नबी साईं जे ज़माने में हिकु हकीम माना उनजी दरबार में आया, त साईं मां तव्हांजे शहर में आयो आहियां, ऐं तव्हां सभिनी खे माना साहबा खे चओ त माना मूंखे ॾेखारनि न। महीनो थी वियो त कोई उन ॾे वियो ई न, वरी नबी साईं जी दरबार में आया, त साईं मां जो कन आयो आहियां, हिन महिल त कोई हिकु बि मूं ॾे मरीज़ न आयो आहे। त नबी साईं सभिनी साहबा खे चयो त तव्हां छो न तव्हां माना जो हिन खे ॾेखारियो, जंहिंसां तव्हां ॻाल्हियूं अहिड़ियूं असांखे सेखारियूं, सम्झायूं, ॿुधायूं, असां हुन ते अमल कयूं त असां बीमारी नथा थियूं, त माना वञी असां छा कयूं न। लाइफ स्टाइल जेतिरो सिंपल हूंदो, तव्हां बीमारी खां जो करे इलाही माना बची सघो था। ज़बरदस्त ज़बरदस्त। भाउ तव्हां बि असांखे इहो ॿुधायो पंहिंजे ॻाइण जे हिसाब सां, त तव्हां का सिखिया वरिती आहे, तव्हांजो कोई उस्ताद रहियो आहे, या तव्हां शौक़िया ॻाइणु शुरू कयो हो? न, असांजो बाक़ाइदो उस्ताद आहे, उस्ताद सिकंदर अली, ऐं सिखिया वरितीसीं उन खां पोइ। पहिरियों मूंखे शौक़ु इहो, मां पहिरियों तबलो सिखियुमि। अच्छा। हा, रिदम पहिरियों सिखियुमि, छो जो लय जो टारगेट ॻाइण वॼाइण जो सॼो लय ते दारो मदार आहे। पोइ तबलो सिखियुमि, पोइ वरी ढोलक सिखियुमि, पोइ कांगो सिखियुमि, पोइ ॻाइणु सिखियुमि, पोइ वरी आहिस्ते आहिस्ते ईअं धुन वग़ैरह ईअं पंहिंजूं ठाहिण, कंपोज़र। माशाल्लाह सही। पोइ ईअं शौक़ु वधंदो वियो, पोइ घणनि सां बि परफॉर्म बि कयो आहे, अलन फ़कीर सां कयोसीं, माशाल्लाह माशाल्लाह, ऐं मंसूर मलंगी सां कयो आहे, हुसैन बेग डाडी सां कयो आहे, वॾा फ़नकार आहिनि, वॾा नाले वारा, ऐं घणनि मंज़ूर सखराणी सां बि प्ले कयो आहे, शमन अली सां बि माशाल्लाह माशाल्लाह सही। घणनि सां। हलो, या त ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई, ॾाढी सुठी लिस्ट तव्हां असांखे ॻणाए छॾी, जिन सां तव्हां परफॉर्म कयो आहे। कोई अहिड़ो सिंगर रहिजी वियो आहे जंहिंसां ख़्वाहिश आहे त गॾु ॻायां? हा, मैडम हुमेरा चना सां ईअं आहे, ॾाढी सुरीली। माशाल्लाह, वॾो नालो पाकिस्तान जो, वॾो नालो। माशाल्लाह माशाल्लाह। इंशाल्लाह अल्लाह कंदो तव्हांजी ख़्वाहिश जल्द पूरी थींदी। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। छा था ॿुधायो असांखे? हाणे शबनम गुल जो कलाम ॿुधायां। जी जी। पाछे जिए सहारा ओ पाछे जिए सहारा केॾा दूर किनारा केॾा दूर किनारा पाछे जिए सहारा ओ पाछे जिए सहारा
तारुफ करायण वारा, दर्द जो तारुफ करायण वारा, ओ माण्हू केॾा प्यारा आहिनि, ओ माण्हू केॾा प्यारा आहिनि, केॾा दूर किनारा आहिनि, पाछे जीअं सहारा आहिनि, ओ पाछे जीअं सहारा आहिनि। हुआ जे राह मटे वयो वा, हुआ जे राह मटे वयो वा, ओ धुंधला मूले नज़ारा आहिनि, ओ धुंधला मूले नज़ारा आहिनि, केॾा दूर किनारा आहिनि, पाछे जीअं सहारा आहिनि, ओ पाछे जीअं सहारा आहिनि। दिल जो दर्द घटे ही नथो पर, दिल जो दर्द घटे ही नथो पर, परछायण जा चारा आहिनि, ओ परछायण जा चारा आहिनि, केॾा दूर किनारा आहिनि, पाछे जीअं सहारा आहिनि, ओ पाछे जीअं सहारा आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। तव्हांजी आवाज़ ॾाढी सुठी आहे माशाल्लाह सां। इलाही सुठी आवाज़ आहे माशाल्लाह। त हींअर बि तव्हां कोई गानो तव्हांजो रिकॉर्ड करायो आहे कोई नयो, या कंहिं नए गाने ते कमु करे रहिया आहियो? हाणे फ़िलहालु हिकिड़ी धमाल कलंदर लाल जो मेलो अचे थो, हिकिड़ी धमाल रिकॉर्ड करायां थो। अच्छा अच्छा, माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। त थैंक यू डॉक्टर साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं उहा कमिटमेंट जेका तव्हांखे फ्री करण जी हुई जल्दी, त तव्हां बिल्कुलु असांजी तरफ़ां फ्री आहियो ऐं तव्हां पंहिंजे क्लिनिक ते बि वञी सघो था। डॉक्टर साहब तव्हां असां सां गॾु हूंदा ऐं तव्हांजो बि साथ असां सां गॾु हूंदो। लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदो? बसि मैसेज उहो ई आहे, लाइफ स्टाइल पंहिंजो। हिकिड़ी तव्हां शुरू में जेका ॻाल्हि कई त माना थधि जे करे छोकिरियूं माना मुंहिंजे लास्ट वीक सैटरडे ते मुंहिंजी नंढड़ी हुनजी बि फ्रेंड्स माना जो न शादी में वयूं त माना इहे न स्वेटर न कोई कुझु जैकेट वग़ैरह न, हाणे माना जेको ॿियो ॾींहुं टई पयूं माना ग़लति आहे ग़लति आहे। हा, त इहे थोरो थधि जो ख़्यालु कनि, माना थधि जो ख़्यालु ज़रूरी पंहिंजो बचाव कनि। हा, त माना जो कर इहे सभु शयूं थींदियूं रहंदियूं पर सिहत न आहे त इहे सभु बेकार। पर सर फैशन काॾे वेंदो, कपिड़ा एॾा ठहिराइजनि था, एॾा महांगा महांगा कपिड़ा ठहिराइजनि था, उहे बि त नज़र अचनि न। शॉल पाईंदासीं, जैकेटूं पाईंदासीं, फैशन त लिकी वेंदो। सो बहरहाल मज़ाक मेरी जाइ ते वॾी महिरबानी, थैंक यू सो मच जी। व्यूअर्स, वक़्तु है ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। रंगन भरी शाम, रंग बरंगी शाम, रंगन
ख़ैर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भाई शाम में मां इन शइ ते पई खिलियां जो मां डॉक्टर साहब खे चवां पई मां चयो राति जो जंहिं वक़्तु असां सुम्हंदा आहियूं हंध ते वेंदा आहियूं न त पोइ असांखे ख़बर पवंदी आहे त असांखे जिस्म में किथे किथे सूरु आहे जोड़नि में दर्द हिते दर्द हुते दर्द त डॉक्टर साहब इहो बि ज़रूरु असांखे ॿुधायो त सियारे में थधि में वधीक जिस्म में सूरु पवंदो आहे ऐं सॼो ॾींहुं असां काई बि एक्टिविटी कयूं कमु कयूं त उन वक़्तु फीलिंग न थींदी आहे बट जॾहिं राति जो सुम्हूं था हंध ते वञूं था त पोइ ख़बर पए थी त पेर में बि सूरु आहे ॿाह में बि सूरु आहे कंध में बि सूरु आहे त इहे शयूं छो थियूं थियनि हाँ, सर्दी में बेसिकली जेका एक्सट्रीम कोल्ड आहे या इंक्रीज़ कोल्ड आहे उन जा इफेक्ट्स बॉडी ते थियनि था हाणे कहिड़ा कहिड़ा इफेक्ट्स आहिनि जीअं वेज़ो कंस्ट्रिक्शन थींदी आहे जेको वेसल्स आहे न कंस्ट्रिक्ट थींदियूं आहिनि कोल्ड में अक्सर तव्हां ॿुधो हूंदो जीअं ॿराड़ी में तमामु घणी कोल्ड आहे त तव्हां ॿुधंदो त ॻोठ में फलाणी जी डेथ थी फलाणी जी डेथ थी फलाणी जी या अक्सर तव्हां ॿुधो हूंदो त सुबुह जो सवेर वॉशरूम में वेंझंदे थी वियो उन में थींदो छा आहे त थधि आहे त उन वेज़ो कंस्ट्रिक्शन थी थिए पई ऐं ऑलरेडी जंहिंखे कोई डायबिटीज़ आहे या हार्ट डिज़ीज़ आहे उन्हनि खे तमामु घणो एहतियात करणु खपे वेज़ो कंस्ट्रिक्शन यानी सिंधी में तव्हां सम्झो त जेके रॻूं आहिनि उहो नेरो थींदियूं आहिनि हा सुकड़जी वेंदियूं आहिनि जेको ब्लड आहे उहो जेके ऑर्गन्स आहिनि यानी सुकड़ी बि त यानी ब्लड घटि बि उहा सिर्फ़ु ब्लड न आहे हूंदी उन में ऑक्सीजन बि हूंदी आहे यानी ब्लड बि ऑर्गन ॾांहुं घटि वेंदी ऐं ऑक्सीजन बि घटि वेंदी त इन में कार्डियक अरेस्ट जा कार्डियक एमआई जा तमामु घणा चांसिस हूंदा आहिनि एक्सट्रीम कोल्ड जे करे उन में एहतियात तमामु घणो आहे हिकिड़ो त वेज़ो कंस्ट्रिक्शन थींदी उन खां पोइ हीअ जेको मसल्स आहिनि जेके कॾहिं कॾहिं ॾकणी लॻंदी आहे जी 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 मसल जेको आहे कंस्ट्रिक्ट कंदियूं आहिनि ऐं रैपिडली रिलैक्स कंदियूं आहिनि टू कंज़र्व हीट पैदा करण जे लाइ हीअ बॉडी जो नेचुरल मैकेनिज़म आहे उहो बि जॾहिं घणो बुखार थींदो आहे त शिवरिंग जेका थींदी आहे उहो बॉडी जो कुदरती इहो मैकेनिज़म आहे त उन घणी गर्मी खे कवर कीअं कजे त उहा शिवरिंग थींदी आहे कोल्ड पैदा कंदी आहे त जीअं उनखे कंपनसेट करे सघे अहिड़ी तरह सां ई मसल्स कंस्ट्रिक्ट ऐं रिलैक्स थींदियूं आहिनि इन करे ॾकणी लॻंदी आहे सही बॉडी जो मेटाबॉलिज़म इंक्रीज़ थी वेंदो आहे एक्सट्रीम कोल्ड में उहो कैलरीज़ इलाही बर्न थियणु शुरू कंदियूं आहिनि हीट प्रोड्यूस करण जे लाइ सही उनखे कंपनसेट करण जे लाइ हिकिड़ो इहो थींदो आहे ॿियो जेको आहे सो जीअं ॿुधो हूंदो त हिनखे फालिज जो अटैक थी वियो बिल्कुलु सियारे में घणो करे इहे केसिस ॿुधंदा आहियूं इन्हनि में तमामु घणो मुहतात रहण जी ज़रूरत आहे रेस्पायरेटरी ट्रैक जेको एयरवेज़ आहिनि उहे त काफ़ी थधि हवा जे करे इरिटेट थींदा आहिनि उन में इन्फ्लेमेशन जा चांस थींदा आहिनि इलाही घणी थधि आहे त एस्थमा जो अटैक थी सघे थो COPD थी सघे थी तमामु घणी थधि आहे त बॉडी जा टिश्यूज़ डैमेज थी सघनि था हाइपोथर्मिक इंजरी बि थी सघे थी हीअ एतिरी जेको जेकॾहिं तव्हां एहतियात नथा कयो पिया नंढा हूंदा हुआसीं न अमड़ फोड़ियूं ॿियूं जेके हूंदियूं चवंदा बाबा हीअ पाए हीअ कर त उहे सही हुयो सही छाकाणि तव्हां कंपनसेट कीअं कंदो तव्हां हुन कोल्ड खे कंपनसेट कयो जेकॾहिं तव्हांखे लॻंदी आहे टंगुन कल्ह त एतिरी सर्दी हुई जो बिल्कुलु बॉडी जेको आहे थधी लॻी थी पए पर उन में जेकॾहिं तव्हां इंतज़ाम नथा कयो बॉडी खे गरम करण जो त उन जा इफेक्ट थी सघनि था ऐं पर्टिकुलरली जेके डायबिटिक आहिनि ऐं ऑलरेडी ब्लड प्रेशर हार्ट डिज़ीज़ आहे उन्हनि खे ख़्यालु रखणु खपे ॿियो हिकिड़ो मां मशवरो ॾींदुसि त जॾहिं बि वेंझे थो माण्हू त शावर वठे थो या ॻोठनि में ॿराड़ी में हैंडपंप थो यूज़ करे त पेरनि खां शुरू करे पाणी हणणु ठीकु आहे न ऑलरेडी तव्हां मथे खां त अचानक मथां खां जो कंस्ट्रक्शन थी थिए त उन में काफ़ी इवेंट्स थियनि था पिया पेरनि खां जॾहिं शुरू कबी आहे त पोइ बॉडी ऑलरेडी मथे कंपनसेट करणु शुरू कंदी आहे जॾहिं बि वेंझो त पाणी जेको आहे सो लेग्स खां हणणु शुरू कयो डायरेक्ट मथे ते या सीने ते इन ते थधि में ख़ासि तौर ते भले आदत इहा विझी छॾियो त इन सां बि जेको आहे काफ़ी शयुनि खां काफ़ी बचाव थी सघे थो सही सर इन में ख़ुश्की जे करे थधि में ख़ुश्की जे करे बि स्किन डिज़ीज़िस थींदियूं आहिनि स्किन ज़ाहिर आहे जॾहिं ख़ुश्क थी वञे त उन जा बि कुझु रिएक्शन्स अचनि था स्किन जा त उहे असांखे ॿुधायो त कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं थियनि थियूं ॾिसो ड्राइनेस जे करे हाइजीन जेकॾहिं सही न आहे कंजस्टेड एरियाज़ में अॼुकल्ह स्केबीज़ काफ़ी कॉमन आहे जिते बि कंजस्टेड पॉकेट्स आहिनि कराची में
या किथे बि पूरी सिंध में किथे बि आहिनि, पर कराची में काफ़ी अहिड़ा पॉकेट्स आहिनि इलाही कंजस्टेड आहिनि, उते प्रॉपर हाइजीन मेंटेन नथी कई वञे, लिविंग स्टैंडर्ड्स उन मयार जा न आहिनि, त उन में जेको काफ़ी सारा पेशेंट असां वटि अचनि था स्किन डिज़ीज़ जा, सिर्फ़ु जंहिंमें मेन जेको स्केबीज़ आहे अॼुकल्ह तमामु घणी आहे, ऐं स्केबीज़ जेको आहे कम्युनिकेबल डिज़ीज़ आहे, या हिक खां ॿिए हिक में खे आहे घर में त सभिनी खे जेको आहे लॻी वेंदी, त उन जो ज़रूरी आहे त SOPs हिकिड़ियूं हुअणु खपनि। उहे तव्हां न आहिनि न असां वटि अॼुकल्ह SOPs असां फॉलो ई नथा कयूं। फॉलो कोन था कयूं, इन करे हीअ जेके बीमारियुनि खां बची सघिजे थो, उन में तव्हां विछड़ी वञो था, पूरी फैमिली सफ़र करे थी पई, SOPs माण्हू मेंटेन करे त इन बीमारियुनि खां बचाव थी सघे थो। जी हाणे असां वटि ज़ुकाम खंघि बुखार इहो तमामु घणो आहे, इन्फ्लुएंज़ा जंहिंखे चवनि था त इहो वायरल आहे, त इन्फ्लुएंज़ा जे हवाले सां बि असांखे ॿुधायो, छो त पोएं दफ़े असां ॾिठा हॉस्पिटल्स असांजा प्राइवेट गवर्नमेंट जेके बि असांजा हॉस्पिटल्स जेके एमरजेंसीज़ हुयूं फुल लॻी पयूं हुयूं, लिटरली मां अखियुनि सां ॾिठो त एमरजेंसी में उन्हनि वटि बेड्स ख़ाली कोन हुया, हो स्ट्रेचर ते या व्हील चेयर ते पेशेंट्स खे विहारे करे उते उन्हनि खे डील करे रहिया हुया। त इहे इन्फ्लुएंज़ा खां कीअं बचिजे, इहा बीमारी कीअं ख़तमु कजे, इहो वायरस कीअं ख़तमु कजे? वायरस इन जी त अॼुकल्ह वैक्सीनेशन बि अचे, पर उन सभिनी खां पहिरियां जेको आहे न असां पंहिंजी इम्यूनिटी स्ट्रॉन्ग कयूं, ठीकु आहे न, जा तव्हां सुठी इम्यूनिटी हूंदी तव्हांजी त इन्हनि वायरल डिज़ीज़ खां बची सघो त था। उन लाइ खाद खुराक ओड़ी हुजे? हा, खाद खुराक सिंपल शइ आहे, तव्हां बादाम अखरोट इहो कोन था जो उहे महांगा बि आहिनि, तव्हां सिंपल 3 खजूर खाओ, डेली छुहारा खाओ असांजी खैरपुर जा, त उन मां तमामु सुठी इम्यूनिटी थिए थी पई, इहो प्रूवन आहे। इम्यूनिटी सुठी हूंदी त वायरल खां तव्हां बची वेंदो, उन खे कॉम्बेट करे सघंदा। उन खां अलावा ॾिसो जेके फैमिलीज़ SOPs मेंटेन रखनि थियूं पियूं, हाणे हिकिड़ो सिंपल एग्ज़ाम्पल आहे, अॼुकल्ह असां ॿाहिरि चांहि पियूं था पिया, कराची में बि आम सिस्टम थी वियो आहे, सभिनी खे आदत थी वई आहे, हाणे उते तव्हां वञो था, उते तव्हां पाणी पीतो, उते हिकिड़ो जग पियो आहे, हिकु गिलास पियो आहे, हा ठीकु आहे, उहो सिर्फ़ु तव्हांजे लाइ त कोन्ह पियो आहे, उहो सुबुह खां होटल हले थो पियो, उन में जेके अचनि था पिया उहे सभु पीअनि था पिया। काफ़ी तव्हां ॾिसंदो त फैमिलीज़ में हिक खे ज़ुकाम थी वियो, पूरी फैमिली में आहिनि, कुझु जेके SOPs मेंटेन कनि था उते तमामु घटि आहे। हा, मुंहिंजे घर में जेकॾहिं घटि आहे त असीं जेको आहे ख़्यालु कंदा आहियूं, पर कंजस्टेड एरियाज़ आहिनि, तव्हां ॿाहिरि थो वञे पियो, उन ख़्यालु कोन कयो, हाणे ॿाहिरि जेके आहे सो जेके पॉकेट्स आहिनि उहे हाइजीन मेंटेन नथा कनि, हुते हथ हुयो हुते हथ हुयो। ऐं सिंपल मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां, तव्हां बनानास केला वठो था पिया मार्केट मां, ठीकु आहे न, तव्हां मार्केट में रेड़े ते केला पिया आहिनि तमामु सुठा ज़बरदस्त, हाणे थिए छा थो पियो, उहो ई रोड जेको आहे हितां जो उनजी हालत ते कोन ॻाल्हाईंदासीं, थोरो सियासी ॻाल्हि थी वञे, पर रोड कहिड़ो बि हुजे, आम रोड हुजे, उतां गाॾियूं हलनि थियूं पियूं, उहा गाॾी उतां सफ़र कंदी थी अचे, जोहर मां अचे थी पई डिफेंस, त किथे गटर बि खुलियल आहे, किथे कीअं टायर उतां अचनि था पिया, ठीकु आहे न, ऐं रेड़ो हिते पिया, जरासीम लॻनि था उन ते, बाज़ारि ताईं साफ़ थो लॻे, तव्हां लथो, तव्हां बनाना वरिता, उन ते डस्ट पार्टिकल लॻल आहिनि, तव्हां हिकिड़ो तव्हां खाधो हितां तव्हां उते ई खाधो, त हितां जेको उहो बैक्टीरिया या वायरस जेकी बि आहे तव्हांजे हथ में लॻी आहे, उहो था खाधो, उहो तव्हां खणी वियो घर में बग़ैर वॉश करण जे, जेके SOPs मेंटेन आहिनि, घरवारी तमामु सुठी आहे, पढ़ियल, उहो जेकॾहिं समझदार आहे, अलाह सां हिदायत ॾिएसि, जेकॾहिं अलाह से हिदायत वॉश करे ॾिए थी त पोइ घटि थो थिए, पर तव्हां उन में हिकिड़ो ट्रांसमिट थियो तव्हां वायरस, तव्हां जितां हितां वेंदव। इन ई करे मां चवंदी आहियां त जॾहिं बि तव्हां मार्केट वञो था, फ्रूट वठो था, ऐं जॾहिं तव्हां केलनि जी परचेज़िंग कयो था, त हमेशह तव्हां ॾिसंदा की उहो जुड़ियल हुजनि हुन सां, डंडी सां, उन में कोई बि हिकिड़ो अगरि पीस निकितल हूंदो आहे जेको मथां खां ब्लैक हुजे, उहो त हमेशह न ई वठिजे। ऐं पहिरियों त उसूल ई हमेशह इहो ई हूंदो आहे त जॾहिं बि फ्रूट ईंदो आहे तव्हां हुनखे छबियुनि में विझी करे सही तरह साफ़ सफ़ाई हुनजी वॉश करे तव्हां रखी छॾियो, जॾहिं पाणी हुनजो ड्रेन आउट थी वञे त पोइ तव्हां फ्रिज में रखो या ईअं ई रखी छॾियो। इहो त उसूल हर घर जो हूंदो आहे, करणु बि घुरिजे। बाक़ी इहा ॻाल्हि तव्हां वाकई तव्हां इवन सब्ज़ी जेको आहे सब्ज़ी हिकिड़े रेड़े ते बिल्कुलु साफ़ शफ़ाफ़ पई हूंदी आहे, हा तव्हां चयो हीअ ज़बरदस्त आहे,
पर तव्हां साइड में उन रेड़े पोयां ॾिसो त धोती कहिड़े हुन में अथई, हुन वॉश कहिड़े पाणी मां कई आहे। हा इहो आहे उहो न हिकिड़ो पाणी हुनजो हूंदो आहे, उहो एतिरो गंदो हूंदो आहे पाणी, उन मां वॉश करे चमकाए रखी अथसि। ऐं उहो ई पाणी हर वक़्तु जेको आहे सब्जियुनि जे मथां विझनि वेठा उन में ॾिसो न टाइफाइड आहे, हा ॿियूं जेके डिज़ीज़ इलाही बीमारियूं थियनि थियूं हुन में। हा हींअर अॼुकल्ह दौर आहे पब्लिक हेल्थ यानी प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। असांखे एतिरी अवेयरनेस ॾियणी पवंदी, पंहिंजी सोसाइटी खे एजुकेट करिणो पवंदो, छाकाणि ग़रीब माण्हू त मोशन थी विया ॿराड़ी में, या हिते बि काफ़ी पॉकेट्स आहिनि, डायरिया थी वियो, एतिरो थी वियो, डिहाइड्रेशन थी वई, काफ़ी त मॉर्टेलिटीज़ थी वञनि थियूं। इहो त थधि जे करे ॿारनि खे त हाणे तमामु घणियूं थियनि थियूं। ही मौसम ई आहे जंहिंमें ॿारनि खे थधि खां बचाइजे, ऐं ॿारनि खे जेको आहे डिहाइड्रेशन बि थिए थी, ॿारनि खे डायरिया बि थिए थो तमामु घणो, उल्टियूं बि थियनि थियूं। जॾहिं बि ॾिसो न, जॾहिं बि डायरिया थिए थी पई, या त पाणी में गड़बड़ आहे या खाइण में गड़बड़ आहे, इहो तव्हां यादि रखी छॾियो। असीं वञूं था 5 स्टार में खाधे या न हींअर त असां कंहिं बि शइ ते असां उहो जेको आहे भरोसो नथा करे सघूं। न त जॾहिं बि तव्हां ॿाहिरि मानी खाधी तव्हां भले केतिरो बि तव्हां साफ़ सुथरो होटल ॾिसो, रेस्टोरेंट ॾिसो, साफ़ सफ़ाई ॾिसो, तव्हां चओ वाह वाह हिते तमामु घणा हाइजीन वारा हूंदा, बट तव्हां नथा उन्हनि ते भरोसो करे सघो। पंहिंजे हथ जी शइ का धोतल पोतल हूंदी आहे न, त उन ते माण्हू चवंदो त हा मुंहिंजे हथ जी आहे, त असां ॿाहिरि नथा भरोसो करे सघूं त कहिड़े पाणी मां वॉश कनि था, कीअं सफ़ाई हुनजी कनि था, कपिड़ो कहिड़ो यूज़ कनि था। वाक़ई इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे, कंहिं शइ ते असां भरोसो नथा करे सघूं। सर थोरो बीमारी जीअं ते थधि ते ॻाल्हाए रहिया आहियूं, त ॿारनि जे लाइ ॿुधायो त ॿारनि जे लाइ कहिड़ा एहतियाती तदाबीर आहिनि? ॿारनि जे लाइ बिल्कुलु ॿारनि खे, माउरनि खे जेको आहे उन्हनि खे संभालणो पवंदो। उनखे एजुकेशन जेका आहे, हेल्थ एजुकेशन तमामु ज़रूरी आहे। ॿार खे, नंढे ॿार खां ई असांखे ॿुधाइणो पवंदो, ॿाहिरि वञे थो त हिन शयुनि खे टच न आहे, आम पाणी उते कुझु बि न आहे खां पीअणो, ठीकु आहे न। तव्हां उहो SOP तमामु घणी सर्दी आहे त प्रॉपर गरम कपिड़ा उनखे पारायो। ॿार में हूअं बि इम्यूनिटी घटि ईंदी आहे, इन करे उनखे ज़ुकाम, खंघि, इहे रेस्पिरेटरी डिज़ीज़ थींदियूं आहिनि। प्रॉपरली जेकॾहिं SOP कंदा, उनखे मौसम जे हिसाब सां तव्हां केयर कयो ॿार जी, कपिड़ा गरम पारायो, त इनशाला उहे बीमारियुनि खां बचंदा। पर हेल्थ अवेयरनेस तमामु ज़रूरी आहे। सही सर, इहो बि ज़रूरु असांखे ॿुधायो त असां हमेशह ॾिठो आहे त जॾहिं कंहिं बि क़िस्म जी पथरी थिए थी, या कोई बि असां स्पेशली फॉर मैन जी ॻाल्हि थी कयां, त मर्दनि में जीअं ऑपरेट थिए थो, लेज़र थेरेपी थिए थी, त प्रोस्टेट बि उन्हनि खे थिए थो इलाही। त प्रोस्टेट जे हवाले सां ॿुधायो त उन जा एहतियाती तदाबीर छा आहिनि, कॾहिं डॉक्टर खे विज़िट करणु घुरिजे, ऐं उनजो इलाजु छा आहे? तमामु बहितरीनु क्वेश्चन तव्हांजो आहे। प्रोस्टेट हिकु त ॾिसो न, सभिनी मर्दनि में हूंदो आहे, ठीकु आहे न। मर्दनि जी जेको आहे सो मेल सेक्शुअल हेल्थ सां उन तमामु क्लोज़ प्रोस्टेट जो रिलेशन आहे, फीमेल में न आहे हूंदो। हीअ आहे मर्दनि जो अर्गु, त कंहिंखे परेशान मर्द खे थियण जी ज़रूरत आहे, मूंखे प्रोस्टेट आहे। अक्सर पेशेंट ईंदा सही प्रोस्टेट न, अरे बाबा सभिनी मर्दनि में हूंदो आहे, तव्हां परेशान न थियो। हा, कुझु मेल्स में 50 साल खां पोइ सिम्टम्स ईंदा आहिनि, ठीकु आहे। साइज़ जेको आहे ईंदा आहे, साइज़ एतिरो कॾहिं मैटर न आहे कंदी। कॾहिं 60 ग्राम प्रोस्टेट आहे त उन में को सिम्टम न आहे हूंदो, त उनखे ट्रीटमेंट जी ज़रूरत न आहे हूंदी। कॾहिं 30 ग्राम प्रोस्टेट आहे त उन में सिम्टम्स हूंदा आहिनि, त उन्हनि खे ट्रीट कयो वेंदो आहे। बेसिकली जेके सिम्टम्स प्रोस्टेट जे करे थियनि था, उहो पेशाब में तकलीफ़ थिए थी पई, ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि तकलीफ़ूं। हिकिड़ो इरिटेटिव सिम्टम्स हूंदा आहिनि, ॿियो ऑब्स्ट्रक्टिव हूंदा आहिनि, जेके स्टोरेज एंड वॉइडिंग बि मेडिकल टर्मिनोलॉजी में चयो वेंदो आहे। इरिटेटिव यानी तव्हां राति जो सुम्हण खां पोइ 2-3 दफ़ा या उन खां वधीक वॉशरूम जे लाइ उथिणो पए। या तव्हां जेकॾहिं 12 वॻे सुम्हो था, नमाज़ लाइ उथिणो आहे 6 वॻे या 5:30 वॻे, त 5:30 वॻे 3 दफ़ा तव्हां यूरिन वॉशरूम लाइ उथंदव त तव्हांजी त निंड डिस्टर्ब थी वञे, ठीकु आहे। हिकिड़ो इहो इरिटेट कंदो, इरिटेटिव। ॿियो बार बार पेशाब तव्हांखे अचे, तव्हां 2 कलाक में पेशाब, तव्हां हितां हिते तव्हां तारिक रोड वञो था शॉपिंग करण जे लाइ, हाणे उते यूरिन फील्ड तव्हां यार हीअ त टेरेबल लाइफ आहे। हाणे उते हिते त मसइलो बि आहे, ॿराड़ी में त साइड में वञी माण्हू उहो यूज़ करे वठंदो आहे, पर हिते ॾिसो वॉशरूम्स कोन्हनि, इरिटेशन थींदी। तव्हां ट्रेवल कंदव, तव्हां वञो था सखर ऐं पेशाब तव्हां वरी लॻी वियो, गाॾी बीहे कोन्ह थी, तमामु घणो बोदरेशन थींदी आहे। हिकु इहा। ॿियो पेशाब लॻे त तकड़ि करणी पए वॉशरूम में, यानी अर्जेंसी जंहिंखे चइबो आहे मेडिकल टर्मिनोलॉजी में। अंदरि को बि वेठो आहे त बीह कोन सघंदो, कुझु पेशाब जा कतरा निकिरी वेंदा। इहे इरिटेटिव सिम्टम्स आहिनि। ॿिया ऑब्स्ट्रक्टिव आहे, यानी पेशाब जी फ्लो मज़े जो न हूंदो, खुलियल पेशाब न ईंदो, ज़ोर लॻाइणो पवंदो।
ऐं विच में बंदि थी वेंदो वरी ज़ोर लॻाईंदो ऐं प्रेशर सां पेशाब न ईंदो पेशाब करे फारिग थींदो त स्टिल फील कंदो त मुंहिंजो पेशाब ब्लेडर फुल आहे फुल आहे हा त अहिड़े क़िस्म जा सिम्टम्स जंहिंखे बि आहिनि उहो पंहिंजे यूरोलॉजिस्ट सां ज़रूरु मिले वक़्त ते जेकॾहिं ॾेखारिजे थो डायग्नोसिस थी वञे त अॼुकल्ह जेको आहे सो मेडिकल ट्रीटमेंट ते हुनजो मसइलो हल थियो वञे ऐं ऑपरेशन जी बि ज़रूरत अच्छा अक्सर इहा बि ॻाल्हि ॿुधी आहे मूंखे न आहे ख़बर त सच या इन में केतिरो कूड़ आहे केतिरो सच आहे पर ज़रूरु तव्हां खां पुछणु चाहींदसि त हर्निया अगरि कंहिंखे थिए थी त उन खां पोइ प्रोस्टेट थियणु लाज़मी आहे हा तमामु इहो मेडिकल रिलेटेड त क्वेश्चन आहे जेकॾहिं ओल्ड एज आहे 50+ आहे ऐं उन में हर्निया थिए थी पई 50 या 60+ आहे हर्निया उन में डायरेक्ट हर्निया जूं टाइप्स आहिनि हिकु इनडायरेक्ट आहे ॿी डायरेक्ट हर्निया थींदी आहे त प्रोस्टेट जे करे हर्निया थी सघे थी अच्छा ठीकु आहे न हाणे प्रोस्टेट जा उहे सिम्टम जंहिंमें ज़ोर लॻाइणो पए पेशाब खुलियल नथो अचे ऐं उहो सालनि खां 2-3 सालनि खां ज़ोर लॻाईंदो पियो अचे त हीअ जेको आहे वीकनेस थी पवंदी आहे हिते उन्हनि माण्हुनि में हर्निया बि थींदी आहे अच्छा पर जंहिंखे बि हर्निया हुजे 50-60 साल खां वधीक उहो पहिरियां प्रोस्टेट जी इवेल्यूशन तमामु ज़रूरी कराए प्रोस्टेट साइज़ वधीक आहे त पेशाब पोइ हिते रहिजी त नथो त पहिरियां जेको आहे सो प्रोस्टेट जो ट्रीटमेंट कराइजे पोइ हर्निया जेको आहे सही उहा हर्निया उन में प्रोस्टेट जे करे रुकावट जे करे माना को बि ज़ोर जिते लॻे थो न उहो वॉल वीक थी उतां पोइ हर्निया बेसिकली हर्निया जिते बि कमज़ोर थी थिए त उतां इंडेंटेशन थी थिए अच्छा 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 एब्डोमिनल ऑर्गन्स हुनखे हर्निया चइबो आहे सही 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 त यानी हर्निया जे प्रोस्टेट जे करे ई हर्निया थिए थो बिल्कुलु ओके त यानी 60 साल खां वधीक आहे 60 50 साल साल खां खां वधीक वधीक आहे आहे अच्छा नंढड़नि ॿारनि में बि ॿुधो आहे त थींदी आहे हर्निया उन जा छा कॉज़िस आहिनि उनखे जेको PPV चइबो आहे पेटेंट प्रोसेसिस विजाइनलिस नॉर्मली छा थींदो आहे जॾहिं ॿारु पैदा थिए थो पियो त हिन में जेको प्रोसेसिस विजाइनलिस आहे उहा क्लोज़ थींदी आहे ॿारु अची वियो उहा क्लोज़ थींदी आहे ऐं हिकिड़ो नॉर्मल स्क्रोटम इहो हूंदो आहे कुझु ॿारनि में उहा क्लोज़ न आहे थींदी उहो माने सेक जेको आहे एब्डामिन सां कनेक्टेड हूंदी आहे अच्छा ठीकु आहे न त उन मां उहो कॉन्टेंट्स एब्डामिन जा फैट आहे या कॾहिं आंड्रो आहे उहो बि अची सघे थो उनखे पेटेंट प्रोसेसिस विजाइनलिस चइबो आहे ऐं अदर वर्ड्स में हर्निया जेको आहे चई सघो था त पर घणो करे इहे केसिस मां ॾिठा आहिनि ट्विन्स में ॿिन्ही खे हा बसि कंजेनाइटल डिफॉर्मिटी कंहिं में बि डिफेक्ट थी सघे थो हा त उन में जेको हिन इलाजु आहे बसि सर्जरी आहे नंढी टाइम ते माण्हू अचे टाइम ते हर्निया जो ऑपरेशन इन करे ज़रूरी आहे त पहिरियां त फैट ईंदी आहे न उन में चलो फैट आहे सेक में अचे थी पई कॾहिं आंड्रो अची फासी पियो न आंड्रो त पोइ तमामु मुश्किल हूंदो आहे आंड्रो गैंग्रीन बि थी सघे छाकाणि ट्विस्ट थी वियो हुते सप्लाई हुनजी छाकाणि डीप रिंग जेको आहे तमामु हिकिड़ी हितां अची वियो हाणे आंड्रो निकिरी वियो त वापसि उहो कोन वेंदो आहे ऐं कंस्ट्रक्शन त हुनखे एतिरी नेरो आहे त हू गैंग्रीन थी सघे थी वॾो ऑपरेशन में चेंज थी सघे थो त बेसिक जेका तकलीफ़ आहे तव्हां नज़र अचे थो त हिकदमि तव्हां पंहिंजे डॉक्टर सां मिलो अक्सर मरीज़ चवंदासीं उहो असांजे डॉक्टर चयो त वॾो थिए त पोइ कराइजो बसि अलाह साईं रहम करे अलाह साईं सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे हिननि बीमारियुनि खां अलाह साईं बचाव करे ऐं सिहत ऐं तंदुरुस्ती वारी ज़िंदगी हयाती वारी ज़िंदगी अलाह साईं सभिनीनि खे अता करे ही तकलीफ़ूं परेशानियूं वक़्त जो हिसो आहे पर एहतियात बि ज़रूरी आहे एहतियात पंहिंजे हथ में हूंदो आहे जॾहिं तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो को बि सिम्टम महसूसु थिए थो पंहिंजी बॉडी जे अंदरि कोई रिएक्शन महसूसु थिए थो त घटि में घटि तव्हां डायग्नोसिस कराइण जे लाइ तव्हां पंहिंजे डॉक्टर सां कंसल्ट कयो तव्हां कुझु पंहिंजी इन्वेस्टिगेशन्स कराईंदा रहो ऐं उन खां पोइ डॉक्टर जे मशवरे सां मेडिसिन्स बि खाओ ऐं जेकॾहिं एमरजेंसी आहे ऐं जॾहिं डॉक्टर साहिबु चवे थो त भई तव्हांजी सर्जरी थींदी त उहा बि टाइम ते लाज़मी करायो सो वॾी महिरबानी डॉक्टर साहिबु तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो असांखे घोड़सारी कचेरी थी तव्हां सां ऐं जेको आहे लास्ट में भाउ तव्हां सां जेको आहे गानो ॿुधंदासीं तव्हां खां ऐं तव्हांजी बि वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो कोई मैसेज ॾियणु चाहींदो डॉक्टर साहिबु हा बिल्कुलु मैसेज आहे त पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो उन खां अलावा जेको बि ग़रीब माण्हू आहे जेको अफोर्ड नथो करे सघे पियो पूरी सिंध में पूरी बहिराड़ी में मुंहिंजे तरफ़ां भले KTN जे थ्रू बि नंबर्स हूंदा उन्हनि जी कॉन्टेक्ट करे सघो था कंहिंखे घबराइण जी ज़रूरत न आहे असां सां राब्तो कयो को बि ऑपरेशन आहे को बि इलाजु आहे फ्री ऑफ कास्ट इंशाल्लाह कराईंदासीं कंहिंखे बि परेशान थियण जी ज़रूरत न आहे बसि सही जॻह ते सही टाइम ते राब्तो कयो इंशाल्लाह मसइलो हल थी वेंदो इंशाल्लाह वॾी महिरबानी तव्हां कोई मैसेज ॾींदव
असां इहो चऊं था बसि दिलि माण्हू साफ़ रखे दिलि में माण्हू ॿिया ई न रखे दिलि साफ़ त पोइ सही मुराद हासिल। वॾी महिरबानी इंशाल्लाह व्यूअर्स तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी भाउ मादी थी ना मारी तुझो अल्लाह भी आहे सवन वरन जा दुखड़ा हिक लहज़े मंझला है अहिड़ो मालिक आहे जो मागर साईं दुई मारही माणिया सानी लाए माणिया सानी दोस्त ये ना दिल मत जे ओ यार ये ना मुँह मत जे ओ लाए माणिया सानी लाए माणिया सानी ना दिल मट जे ओ यार ये नाम मट जे अल्लाह लाइट माणिया सा पालो ना थिए भलो मियां मुखा पालो ना थिए शौकी आवाज़ दोषी मां से हदन तंग कपजे ओ लाइट निमाणिया सानी लाइट निमाणिया सानी दोस्त ये ना दिल मट जे ओ यार ये ना दिल मट जे अल्लाह लाइट माणिया सा हथा है दरशाह जे भलो मियां हथा है दरशाह जे प्रीत पियालो पी प्रीत पियालो पी मुर्गी महबूबन सा मिल जे लाइट निमाणिया सानी दोस्त ये ना दिल मट जे ओ यार ये ना मुँह मट जे अल्लाह लाइट माणिया सा बिट जो घोट लतीफ चे भलो मियां लालो लाल लतीफ चे लालो लाल लतीफ लतीफ बिट जो घोट लतीफ चे
ओ लालों लाल लतीफ चे ओ बयात डोलावे जदी बयात डोलावे जदी पूरे पिरन जाना घट जे ओ लायत निमाणिया सानी लायत निमाणिया सानी दोस्त ये ना दिल मट जे हो यार ये ना दिल मट जे अल्लाह लायत निमाणिया सानी